नाज़रीन, रानीपुर वेझो सोलंकी बिरादरी जी धुरन में झेड़े में फौजी जवान मारिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे कुर्बान मंगी। जी कुर्बान, वधीक अपडेट कजो। हाँ जी, मां के ॿुधाईंदो हलां त रानीपुर लॻ सोबेद्रो थाणे जे हद ॻोठ संडो सोलंकीअ में सोलंकी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि विच में पैसनि जी ॾेती लेतीअ खां झेड़ो फायरिंग में तब्दील थी वियो, जंहिं दरवां गोली लॻण सबबि साले सां भेणियो ड्यूटी ऑन ड्यूटी फौजी एहलकार मंसूर सोलंकी क़त्ल। इतलाह ते पुलिस सोबेद्रो पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। फायरिंग कंदड़ जवाबदार गुलाम मुर्तज़ा सोलंकी पिण फौजी एहलकार ॿुधायो पियो वञे। ही पाण में ॿई साला भेणिया थियनि। वाक़े खां पोइ सोबेद्रो पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त मुख्य जवाबदार फरार थियण में कामयाब थी वियो आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त सोबेद्रो पुलिस लाश खणाए सोबेद्रो अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी, अपडेट करने जे लाइ कुर्बान, अवां जी महिरबानी।